गढ़ी हसन में खबर तव्हांखे शेयर कंदा हलूं। गढ़ी हसन में सरदार ज़ुल्फ़िकार सर्की ऐं पीपल्स पार्टी एमपीए डॉक्टर सोहराब सर्की जो वॾो भाउ मीर साहिब ॾिनो ख़ान सर्की लाॾाणो करे वियो। मीर साहिब ॾिनो ख़ान सर्की सखर जे ख़ानगी अस्पताल में दिलि जो दौरो पवण सबबि दम धणी हवाले कयो। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर करे आहियूं गढ़ी हसन खां। गढ़ी हसन में सरदार ज़ुल्फ़िकार अली सर्की ऐं पीपल्स पार्टी एमपीए डॉक्टर सोहराब सर्की जो वॾो भाउ मीर साहिब ॾिनो ख़ान सर्की लाॾाणो करे वियो। मीर साहिब ॾिनो ख़ान सर्की सखर जी ख़ानगी अस्पताल में दिलि जो दौरो पवण सबबि दम धणी हवाले कयो। अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ तव्हां शेयर करे रहिया आहियूं गढ़ी हसन खां। सरदार ज़ुल्फ़िकार सर्की ऐं पीपल्स पार्टी एमपीए डॉक्टर सोहराब सर्की जो वॾो भाउ मीर साहिब ॾिनो ख़ान सर्की लाॾाणो करे वियो। मीर साहिब ॾिनो ख़ान सर्की सखर जे ख़ानगी अस्पताल में दिलि जो दौरो पवण सबबि दम धणी हवाले कयो। इन सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। असां सां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे धरती टीवी जो रिपोर्टर मोहम्मद मूसा सर्की। जी मोहम्मद मूसा, आगाह कजो इन हवाले सां। जी बिल्कुलु, आउं ॿुधाईंदो हलां त सर्की कबीले जे सरदार ज़ुल्फ़िकार अली सर्की ऐं पीपल्स पार्टी जे एमपीए डॉक्टर सोहराब सर्की जो वॾो भाउ मीर साहिब ॾिनो ख़ान सर्की जेको सुबुह सवेरे दिलि जे दौरे सबबि खेसि सखर जी हिकु निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो, जिते दम धणी हवाले कयो। जंहिंजे सोग में गढ़ी हसन शहर पिणु मुकमल बंदि थी चुको आहे। संदसि मड़ जेको आहे सो अबाणे ॻोठ गढ़ी हसन आंदो पियो वञे। जी वॾी महिरबानी मोहम्मद मूसा अपडेट ॾियण लाइ।